आजकल हिकिड़े वो बेहया गुस्ताखी कई माना ईअं बादशाह पीर साईं जी हिकिड़ो सूमरो को मुलम आहे वो पाण खे सियासी में सॾाए थो उन ईअं त यानी हालांकि वञ चए पियो त मूं बिलावल मोहतरम बिलावल ज़रदारी जो नालो वरितो पर उनखे ईअं त बाबा तूं नालो वठ त पिणे जा लक़ब ॾे न उनखे जेकॾहिं तंज़ करींदो त पिणे जा ॾे तुम्हारे हकीमुल उम्मत जा ॾे नानोथरी जा ॾे बिनोरी वारे जा ॾे न तुंहिंजे पंहिंजे चङनि मुड़ुसनि जा उनखे लक़ब ॾेई जे तंज़िया ॾिए थो त तूं उनखे पंहिंजो हकीमुल उम्मत चई पोइ तूं तंज़ करींदो उन सियासी ज़बान था कर उनखे त हीअं थो चए त पीरान पीर हो सियालम दम दस्तगीर बिलावल बूटो ज़रदारी सुमरो आहे यानी बेहया भली तोखे जेके ॾियणा पिणे जॾे तुझे अकीदे वारनि जॾे बेढोल जिनजो अकीदो इहो आहे त दुनिया में यानी पंहिंजे असांखे लीडरनि जी तहज़ीम करणी आहे महबूब जो मीलाद न करणु पाण चओ था त असां 15 लख माण्हू गॾु था कयूं मुस्तफ़ा करीम जी उन में डेली 45 करोड़ तव्हां चओ था त असां उन में धरणे ते ख़र्चो अचे थो जाइज़ आहे महबूब जे मीलाद जी ख़ुशीअ में रुपयो बि ख़र्च लॻाइणु हराम आहे तव्हांजो इहो ताक़ीदो आहे तव्हांजो इहो ताक़ीदो आहे त तोखे तुंहिंजे मुल्ह खे इल्मु आहे ऐं अल्लाह जे महबूब लाइ तो वटि चई तो इल्मु न आहे तुंहिंजो इहो ताक़ीदो आहे तूं अमेरिका खां मदद वठी थो काफ़र का मदद वठी तो वट रसूलुल्लाह जी मदद हराम है ऐं यकीनन तोखे अल्लाह जी रसूल जी मदद मिलंदी बिल्कुल बेशक असां इन हींअर जमात जे इन प्लेटफॉर्म ता ऐं जिन भी इन जी तर्जुमानी चाहे मौलाना डॉक्टर हक नबी है ना जी बाबा हक नबी साहब ॾाढो सुठो ने किरदार अदा कयो आहे या जिन भी सैयद मुज़फ़र शाह भी उन सुठो बयान हुआ असां पंहिंजे अहले सुन्नत जे इन मामले पंहिंजे उलमा सां पंहिंजे अकाबिरनि सां पंहिंजे पीरनि सां उन्हनि जो आवाज़ असां सभिनि जो आवाज़ जिन भी गैरत सां हाँ सैयद अब्दुल कादिर शाह जो भी इन ते मूं ॿुधो त यानी तव्हां लकुम दीनुकुम वलियदी तव्हां असांखे पंहिंजे मसलक जो नथा ॼाणो असां तव्हांखे नथा ॼाणो असां तव्हांखे गुस्ताख़ रसूल न सम्झूं असां तव्हांखे गुस्ताख़ औलिया सम्झूं नथा तव्हांजा अक़ीदा ई आहिनि तो वज़ाहत जेका कई आहे वज़ाहत में बि इहो अक़ीदो तुंहिंजो आहे त अॼुकल्ह यानी अहिड़ा माहौल इन माहौलनि जे अंदरि बि पहिरीं त इन जी असां तरतीब त यानी सख़्त लफ़्ज़नि में जमात क़ादिरिया जी लॾे मज़म्मत करे जमात क़ादिरिया जिलानिया मज़म्मत करे थी हुकूमत सिंध खां वज़ीर आला मोहतरम सैयद साईं मुराद अली शाह साहब खां ऐं हुकूमत पाकिस्तान खां असां मुतालबो कयूं था त हे माण्हू जेके करोड़नि अरबनि दिलनि जो राज वलियनि जो इमाम सैयदना पीरान उनजी गुस्ताखी बरमला रोडा नस्तर ते कंदा हुकूमत खे या फींदा कयो त ये फितने के हमेशा की हमेशा दहशतगर्दी कई है हमेशा फितनों वधायो आहे सुन्निन की मस्जिदन में अची पंहिंजा डेरा जमाए बिस्तरा बोरिया रखी हो फितनों पकड़ण चाहिदा इन फितने के हुकूमत से अपील कर सकते बाबू असां कॾहिं बि सुधी हमेशा हुकूमत सां पंहिंजे सिक्योरिटी इदारनि सां पंहिंजी आर्मी सां पंहिंजे मुल्क सां पंहिंजी हुकूमतुनि सां असां अमन अमान जे मामले में हमेशा गॾु रहिया पूरे करे हेडन बातन के गुंजो ॾिनो वञे ऐं असां इन मामले में पंहिंजे गयूर आलिमनि सां गयूर वाइज़नि सां गयूर मुक़ररनि सां ऐं जेके बि दस्तगीर जा नौकरनि असां उन्हनि जे यार आहियूं उन्हनि जो आवाज़ असां समझो हर बच्चे जो सुन्नी जो जवान जो पोड़े जो वॾे जो